नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीरा मेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 सिंध पारां कराची प्रेस क्लब ॿाहिरां मुतालबन जे मञता लाइ एहतजाजी कैंप कायम करे भरपूर मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते सूबाई सदर खादिम हुसैन मस्तोई, एजाज अहमद काके पोटो, अब्दुल कयूम राहूजो, मेवाराम साकी, हिजबुल्ला राडिपर, यंग डॉक्टर एसोसिएशन IDA सिंध जे सदर डॉक्टर यासीन उमरानी, जनरल सेक्रेटरी डॉक्टर महबूब नूनारी समेत पीरा मेडिकल स्टाफ जे समूरिन तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं सॼी सिंध मां पमसा 2076 जे ज़िले अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि चयो त पीरा मेडिकल स्टाफ पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ वॾे अरसे खां जदोजहद कंदो रहियो आहे, जॾहिं त हुकूमत तोड़े सिहत खातो मुतालबनि खां कन लाटार कंदो रहियो आहे ऐं हर रोज़ नवां बहाना ठाहे बेचैनी पखेड़े रहिया आहिनि, जंहिं करे हिकु भेरो ॿीहर पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे हल लाइ एहतजाज करण ते मजबूर थिया आहिनि। इन्हनि जे मुतालबनि में सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्केल, गैर कानूनी बरतरफ़ थियल मुलाज़िमनि जी बहाली, बकाया हेल्थ प्रोफेशनल अलाउंस ऐं रिस्क अलाउंस जी मुस्तकिली शामिल आहिनि। अॻवाननि चयो त जेसीं ताईं जाइज़ मुतालबनि जो नोटिफिकेशन जारी न थो कयो वञे तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। जॾहिं मुतालबनि मञण में देरि कई वई त मुज़ाहिरनि जो रुख वज़ीर आला तरफ़ हूंदो ऐं उन जी समूरी जिम्मेवारी सेहत खाते ऐं वज़ीर आला ते आयद थींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।